पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई इंतजामिया की नाअहली ऐं लापरवाही सबबि जुडो शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि हाजी आशिक़ कॉलोनी, आबिद कॉलोनी, गुलाम हुसैन कॉलोनी, मरणानी कॉलोनी, जरवार पाड़े समेत केतिरनि ई इलाइक़नि में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी सप्लाई मुकमल तौर ते बंदि आहे। पाणी जी फ़रहामी बंदि हुअण सबबि अक्सर शहरी पीअण जो पाणी फी टैंकर 2000 रुपयनि एवज़ ख़रीद करे वापराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ग़रीब तबिको, औरतूं, मर्द, पीरसन तोड़े नंढा मासूम ॿार सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ थाम, कूलर, बाल्टियूं, दॿा, केन वग़ैरह खणी पाणी जी हासिलात लाइ दरपदर थी परे खां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। जुडो जे शहरिन रोशन मरणानी, सारंग भट्टी, मोहम्मद अशरफ ऐं ॿियनि ॿुधायो त जुडो वाटर सप्लाई इंतजामिया मुहर्रम जे महीने में पीअण जो पाणी बंदि करे अवाम सां वॾो ज़ुल्म करे रही आहे। अवाम पीअण जे पाणी लाइ तड़पे पई। असां केतिरा ई भेरा वाटर सप्लाई अमलदारनि खे दाहूं कयूं आहिनि, पर केर बि असांजी नथो ॿुधे। हुननि कमिश्नर मीरपुर ख़ासि, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि, पब्लिक हेल्थ जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर में पाणी जी सप्लाई बहाल कराए परेशानी खां बचो।